हिंगोरजा मांखे अपडेट कंदा हलूं। हिंगोरजा प्रेस क्लब ऐं हिंगोरजा यूथ फोरम पारां नाले वारे तालीमी माहिर उस्ताद कलंदर बख्श सूमरे जी यादि लॻायल 2 ॾींहनि वारे किताबी मेलो पुॼाणीअ ते पहुतो। वॾी तादाद में किताबनि जो विकिरो थियो। किताबी मेले जे ॿिए ॾींहं ते गस्टा ज़िले खैरपुर जे सीनियर अॻवान नूरुद्दीन पंवर, पीपी अॻवान ऐं ज़िले काउंसिल जे मेंबर शहदाद खान भागत, नाले वारे लेखक कादिर दाद खुश्क, आसिफ अली सूमरो, साफ़ी इत्तेहाद खैरपुर जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग, शमसुद्दीन राटपर, ज़फर आज़ाद सिद्दीकी, ज़ुल्फ़िकार सहतो, पीपी अॻवान सुल्तान अहमद सहतो, वॾेरो गुलाम अब्बास राटपर ऐं ॿियनि स्टॉलनि जी विज़िट करे किताब ख़रीद कया। उन खां अलावा हमाद पब्लिक स्कूल, एवरग्रीन पब्लिक स्कूल ऐं ऑक्सब्रिज पब्लिक स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पिणु पहुची किताब ख़रीद कया। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त किताब शऊर जी फैलाव में अहम किरदारु अदा करे थो। जदीद दौर में पिणु किताब पंहिंजी अहमियत रखे थो। जेके माण्हू मताले जे शौक़ रखनि था उहे ई कामयाबी माणनि था। हिननि चयो त हीउ किताबी मेलो रुॻो हिंगोरजा जे हिकु बहितरीन उस्ताद सां मंसूब करणु बहितरीन अमल आहे। उस्ताद कलंदर बख्श पंहिंजी शख़्सियत ऐं किरदार में तमामु मानाइतो माण्हू हुयो जंहिं इल्म जी लाट ॿारींदे उमिरि गुज़ारी। किताबी मेले जे मेज़बाननि फरमान सहतो, जमील अली भुट्टो, नाज़ सनाई ऐं फरहान सहतो ॿुधायो त हिंगोरजा जे शऊरमंद माण्हुनि रिकॉर्ड किताब ख़रीद कया आहिनि ऐं किताब मेलो लॻो जेको हितां जे अहल इल्म माण्हुनि जी तालीमी